अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरा धरती टीवी न्यूज़ ऐं रिज़वान हिंगोर जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। सिंध के इतलात वारे वज़ीर शर्जील मेमन सईद गनी जो कराची में मॉनिटरिंग सेल जो दौरो IG सिंध गुलाम नबी मेमन पारा नाई मोहरम राम मरकज़ी मातमी जुलूस की सिक्योरिटी के हवाले से ब्रीफिंग दी वही। सूबाई वज़ीरन जो चवण त कोशिश कई वने त जुलूस में शिरकत कंदड़न के कंहिं भी किस्म की परेशानी न थी। इस्लामाबाद में नाई मोहरम राम जो मरकज़ी जुलूस इमाम बारगाह इसना अशरी का बरामद मुकर्रर रस्तन का थींदो वापस आगे हंद नहर थींदो। लाहौर में मरकज़ी जुलूस पांडो स्ट्रीट इस्लामपुरा का बरामद थियो ऐं मुकर्रर रस्तन का थींदो वापस पांडो स्ट्रीट पहुंची ख़त्म थींदो। पेशावर जो मरकज़ी मातमी जुलूस इमाम बारगाह हुसैनिया हाल का बरामद। कोयटा में नाई मोहरम जो मरकज़ी जुलूस मेकानगी रोड का बरामद थियो। पाक फौज खिलाफ सोशल मीडिया ते मुहिम कंहिं हलाई। वफ़ाक़ी हुकूमत हेलीकॉप्टर हादसे बाबति नाकारी प्रोपेगेंडा की जांच लाइ गडियल जांच टीम जोड़े छॾी।
जांच कमेटी जो सरबराह मोहम्मद जाफर हूंदो। डॉक्टर वक़ारुद्दीन, सैयद अयाज खान, इमरान हैदर जांच टीम जो हिस्सो हूंदा। नोटिफिकेशन जारी। कमेटी में ISI जो लेफ्टिनेंट जनरल कर्नल सईद ऐं इंटस ब्यूरो जे ऑफिसर वक़ार निसार चौधरी खे भी शामिल कयो वियो। आर्मी पब्लिक स्कूल हमले जो मास्टरमाइंड ऐं कालादम TTP जो कमांडर उमर ख़ालिद खुरासानी 3 साथी कमांडर्स समेत अफगानिस्तान में बारजी वियो। ज़रीन मौजू उमर ख़ालिद खुरासानी 3 साथी कमांडर्स सां गॾु पक्तिका सूबे जे बरमल वारे इलाइक़े वटां गुज़री रहियो हो त खेस बारूदी सुरंग वसीले निशानो बणायो वियो। मारिजी वियलनि में उमर ख़ालिद खुरासानी, हाफ़िज़ दौलत ऐं कमांडर मुफ्ती हसन शामिल। तालिबान ज़रीन वाक़े जी तस्दीक़ करे छॾी। हमले जी ज़िम्मेवारी अञा ताईं कंहिं बि क़बूल न कई। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद अहमद चयो आहे त सूबनि ऐं मर्कज़ में इख़्तिलाफ़ साम्हूं अची विया आहिनि। सियासी ऐं मुआशी गैर यकीनी वारी सूरतहाल सभिनी लाइ परेशान कंदड़ आहे। माइनस ऐं प्लस जो फ़ैसिलो हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट खे करणो आहे। सियासी पार्टियुनि में सख़्तु टकराव वारी सूरतहाल पैदा थियो आहे। अगस्त अहम महीनो आहे। कराची में स्ट्रीट क्राइम जो आज़ार घटि न थियो। बहादराबाद में होटल ते नाश्तो करण लाइ आयल असिस्टेंट कमिश्नर फ़िरोज़ाबाद अस्मा बतूल फुलिजी वई। अस्मा बतूल गार्ड खां सवाइ अकेली होटल ते नाश्तो करण आई हुई त फ़ौरन जे वर चढ़ी वई। न्यू टाउन थाणे ते वाक़े जो केस दाख़िल। This is Arshad Nadeem of Pakistan. It's long at the back, but he's put that through the toys and it's flying long. He's screaming at it to go further. That's enormous. That is a colossal effort for Arshad Nadeem by his. कॉमनवेल्थ गेम्स में पाकिस्तान ॿियूं गोल्ड मेडल खटे वरितो। जेवलिन थ्रो में अरशद नदीम 90 ॾहाई 18 मीटर परे नीज़ो उछलाए रिकॉर्ड कायम करे वरितो। सदर आरिफ अलवी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, आसिफ अली ज़रदारी, इमरान खान, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ऐं शर्जील मेमन पारां अरशद नदीम खे कामयाबी ते वाधायूं। संदन चवण आहे त अरशद नदीम सोनू मेडल माणे दुनिया में पाकिस्तान जो ॻाट फ़ख्र सां बुलंद करे छॾियो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी कॉमनवेल्थ गेम्स में गोल्ड मेडल खटण ते मुबारकबाद ॾींदे चयो आहे त अरशद नदीम ऐं नोज़ दस्तगीर जहिड़ा जवान पाकिस्तान जा हीरो आहिनि। अरशद नदीम रिकॉर्ड जोड़े दुनिया में पाकिस्तान जो ॻाट फ़ख्र सां बुलंद करे छॾियो आहे। ॾाइरकी में ट्रॉलर ऐं ट्रक में टक्कर सबबि 2 ॼणा फोत थी विया। हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। हादसे में मुज़फ़राबाद वासी ड्राइवर ख़िज़र अब्बास ऐं इम्तियाज़ फोत थी विया। ज़ख़्मी सोहेल अहमद खे नाज़ुक हालत में रहीम यार ख़ान अस्पताल मुंतक़िल कयो। नवकोट वेझो कलोई में लंपी स्किन वायरस सबबि हिकु हफ़्ते में 7 ढगियूं मरी वयूं। ॻोठ कंडारो सूमरा में मालवंदनि जूं 5 ऐं हमीरिया वारे इलाइक़े में 2 ढगियूं लंपी स्किन वायरस सबबि मरी वयूं। मालवंदनि पारां लाइव स्टॉक खाते खे वाहर करण जी अपील। दरिया रोड वासी नेवी एहलकार कराची जे पिकनिक हमालिया पॉइंट वटां समुंड में वहिंजंदे ॿुॾी फोत थियो। ॻोठ चाही मनूमल में जो रहवासी नेवी एहलकार वकार चवान समुंड में वहिंजण दौरान उने पानी में लहण सबबि निकिरी न सघियो। ऐं इसराइल ऐं फ़लस्तीन जे मज़ामती तंज़ीम इस्लामी जहाद में जंगबंदी थी वई। गज़ा में 3 ॾींहं दौरान हवाई हमलनि में औरतुनि ऐं ॿारनि समेत शहीद थियलनि जो अंग 44 थी वियो। 366 ॼणा ज़ख़्मी। इस्लामी जहाद चयो आहे त इसराइल ॿीहर हमलो कयो त भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। अमरीकी सदर जो बाइडन पारां इसराइल ऐं फ़लस्तीन में जंगबंदी जी आजा, शहरियुनि जूं फोतगियूं अलमियो करार, जांच कराइण जो मुतालबो, टियाकड़े करण ते मिस्री सदर जा थोरा पिणु मञिया।